सौंफ या वॾिफ खे रुगो मसालो न पर हिकु जड़ी बूटी बि सम्झो वेंदो आहे, छो त हिन जो इस्तेमालु इंसानी सिहत समेत ख़ूबसूरती जा केतिरा ई फ़ाइदा रखे थो। वॾिफनि खे जेकॾहिं खीर सां इस्तेमालु कजे त इन जा अनेक फ़ाइदा थींदा आहिनि। वॾिफ हूअं त हर घर में मौजूदु हूंदा आहिनि, पर इन जो दुरुस्त इस्तेमालु घटि माण्हू ॼाणींदा आहिनि। वॾिफनि खे अव्हां न रुगो खाधनि पर चांहि में बि इस्तेमालु करे सघो था, छो त इन सां साह में ताज़गी ईंदी आहे, जॾहिं त हाज़मे जो निज़ाम बहितर थी वेंदो आहे। वॾिफनि वारो खीर पीअण सां मेटाबॉलिक निज़ाम बहितर थी वेंदो आहे ऐं जिस्म मां हानिकार मादा निकिरणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं इन सां इंसान जी मजमूई सिहत ते असर पवंदा आहिनि। वॾिफनि वारो खीर मादे ऐं जिगर जी गर्मी समेत तेज़ाबियत खे बि घटाईंदो आहे। हीउ खीर खल खे साफ़ रखंदो आहे ऐं मोहीड़ा ख़तमु करे रंग चिटो करे छॾींदो आहे। खीर ऐं वॾिफनि में कुदरती शयूं हूंदियूं आहिनि जिन जो को नुक़सान नाहे ऐं रुगो फ़ाइदा थींदा आहिनि। खीर में मादनियात ऐं विटामिन्स हूंदा आहिनि ऐं खीर खे मुकमल ग़िज़ा सम्झो वेंदो आहे। खीर जो हिकु गिलास में जेकॾहिं हिकु चमचो वॾिफ विझी रोज़ वापराइजनि त केतिरियुनि ई बीमारियुनि खां बचाव थिए थो। इन सां कैल्शियम जी खोट ख़तमु थी वेंदी आहे, हॾियूं मज़बूत थी वेंदियूं आहिनि, जॾहिं त थकावट ऐं सुस्ती ख़तमु थी वेंदी आहे। इहो खीर पीअण सां जिस्मानी कमज़ोरी ख़तमु थी वेंदी आहे, जॾहिं त दिमाग़ी सरगर्मियूं बि बहितर थियण लॻंदियूं आहिनि। हिन खीर जा शागिर्दनि लाइ बि बहितरीनु फ़ाइदा आहिनि, छो त इन सां ॿारनि जी याददाश्त सां गॾोगॾु अखियुनि जी नज़र बि तेज़ थी वेंदी आहे। पेट में सूर जी शिकायत वारा ही खीर पीअंदा त संदन इहा शिकायत बि ख़तमु थी वेंदी। हिन खीर में एंटी ऑक्सीडेंट ऐं एंटी एजिंग ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, जंहिंसां जिगर जे मर्ज़ ऐं गर्मी जे असरनि खां बचाव थींदो आहे ऐं गुर्दनि जे इंफेक्शन जो इलाज बि मुमकिन आहे।